मामा बुद्ध शफ़ने ॿियो छा पई चवे? अॼु नूरा बि चए मां माणे जी नौकरियाणी कान आहियां, कोन ईंदसि। नूरा जो मग़ज़ त कोन फिरी वियो आहे। अम्मा तूं ऐं बाबू हाणे परची आयो न? ॾाढा पुणे त हाणे मूं तां कुल भान थियो वञे न। अम्मा तूं बाबे खे चओ मूंखे मोकल ॾे। छा जी मोकल? पढ़ण जी। वाया थी ताजी सभिनी जो मग़ज़ ख़राब थी वियो आहे। ॾिस शफ़न तूं हाणे नंढड़ो कोन आहीं, तोखे सॼी ख़बर आहे पिणे मुंहिंजी कॾहिं ॻाल्हि मञंदो आहे? अलाए जे अॼु नूरा बि चए। हा इहा ॻाल्हि तोसां नूरा कई छा? हा अम्मा। मार मार बच्चन खे। मखण कड़ी कड़ी सौदा खणी आ, पर मखण छा कंदे? मखणीअ खे ॾींदुसि खाई कोन तुंहिंजो। पर उहो त मूं मासी भागल खे ॾेई छॾियो आहे। छाजी? मूं इहो त चयो त उहो ॿिली ज़हन करे वई। चयो तूं खणी आ मखणीअ खे कहिड़ी ख़बर ॿिली ज़हन करे वई आहे। पर उहो त मूं उछले छॾियो। अरे मूंखे मथो पिया अरे काढी वई भया पियो जिम न खणी सवाल छा नेठि त ईंदी मां बि वेठो आहियां हिते। सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। लोग खुश है ना? हाँ सब खैर है लोग? तूं सफ़ा गुम एतिरा ॾींहं तूं हुए किथे? भाऊ लाहौतला मकान हुयो, तोखे त ॿुधाई हुयोसि न। आई त ख़ुशि ख़ुशि वारी धूड़ आहे। छा थियो? भाऊ मास्तर हिन ॻोठ में वॾा खे कलूर थिया आहिनि बाबा। पर तोखे कंहिं ॿुधायो? उते ॻोठ जो हमरा गॾियो हो, उन ॿुधायो। इहा ॻाल्हि ॿुधी मींहुं वाह करे भाउसि। हाणे ख़ैर आहे यार मास्तर तोखे आफ़रीन आहे बाबा, आफ़रीन आहे। छा थियो? खणी ॻाल्हि बि कर यार तो अकेले सिर्फ़ मुड़ुसु माण्हू जी मूं ॾिनो आहे। हा यार लौंग हमरा थक संधाए तो आयो, थोड़ी का घुसी विया। भाऊ तूं हाणे घबराए न, ऐं अची वियो आहे न, हाणे ॿई मुड़ुसु माण्हू जी मूं ॾींदासीं। मूंखे उस ते तो ते भरोसो कोन्हे। अची वियो न विचक त ॻोल्हा की न वधो। अम्मा ओ अम्मा छा आहे? अम्मा बाबा खे तूं चवण त मूंखे पढ़ण जी मोकल ॾे। हा पहिरीं बि दफ़ो मोकल ॾिनई नी, माठ करे वे मोचड़ा लॻनि। जो आयो अढाई था रहिया आहिनि, उन्हनि खे बि वञी पूरो कर। लॻी आहे ऐं घोड़ा छा थियो? खांस त हुई अॼु लॻे थो कोको पइजी आहे। हेॾियूं सारियूं अखियूं लॻी पयूं आहिनि, अञा बि तोखे कुझु नज़र अचे कोन थो। अरे तव्हां ॿई त वात पटी वठायो था, उहो बकरनि सां
बाबा मूंसो ऐं उर्स पढ़ण जे लाइ वेठा आहिनि। अरे जोर पिया पाइनि इने मुंहिंजो छा हा ॿुधा बाबा मूंखे पढ़ण जी मोकल ॾे। पढ़ण जा मकिरनि सां ख़रीदो मैं इनो मस्त रहा था अरे जिया सफा छुड़ी कई पक सारा है सॼे गोठे ॿारनि खाई ख़राब करे छॾी गई सॼी महिनत लुड़ी वई नूर खां बि वियासीं अञा खड़ पिटूं माण्हुनि जूं खड़ मिली वञा तुली बाबा अलाह सभिनी खे साईंअ जी मौत खे मयारी कान ॾिनी बाबा महिरबानी बाबा क्या पटेल हाणे मूंखे लॻे थो त अधो मौला बख़्श वीचारो वरी कॾहिं भुलिजी ईंदो उतां कजो रुखी कोन कंदो न न मौला बख़्श उतां वेंदो आहे पर मास्तर मुंहिंजो ॾाढो पको आहे अबा अबा आयो उतां अॻिलो कोन इथे ई अची वियो हा मौला बख़्श वेठा आहियूं हलियो हलियो बाबा हलियो अंदरि हा अबो पटेल भली करे अबाबो ख़ुशी चङो भलो सभु ख़ैर बाबा भली आहे मां त ख़ुशि आहियां हा तव्हां त ख़ुशि आहियो अरे मूं सम्झो को खुदा भरंदो हूंदो उहा त मोकल थी वई खुदा बि वीचारा विया पंहिंजनि घरनि था अब मास्तर हाणे घणे मूंखे बि खुदा बि करे पियो वरी छा मौला भाई ख़ैर त आहे अखियुनि ते हथु रखियो वियो हली कोन थो अचे असांजे हथनि जो बचो आहीं ऐं वञा चिटो पियो ॾिसां अदा मौला बख़्श का अखियुनि जी बीमारी थी सघे थी तॾहिं बि कंहिं अखियुनि जे डॉक्टर खां अखियुनि जी चकास कराइण ज़रूरी अथव अखियूं कीअं निकिरंदियूं ग़रीब माण्हू अखियूं कढी हा मौला बख़्श तोखे इहा ख़बर कीअं पई ख़बर आहे दादा मां तोभां खे अहिड़ी सलाह ॾिनी सलाह कॾहिं बि कोन मास्तर अब पटेल मुंहिंजी खां दुआ वठंदुसि असली त पंहिंजे हा मेरी सचो मुर्शिद आहे वॾी करामत वारो बाबा छा आहे भाई वैसे नौकरी ज़कात आहे तूं नौकरी कंदे न वैसे मुंहिंजे भाउ जी आहे कहिड़ी नौकरी खपेसि वैसे सूबेदारी मिले तो सुठो अब मुंहिंजे चवण खे का सभिनी खे सूबेदारी कान मिलंदी ॿी का नौकरी ॿुधाए वैसे सूबेदारी न मिले त पोइ मास्तरी वठाए ॾियो हाणे ॻाल्हि ॿुध असीं जिते वर्क लाइ वञूं था उते माण्हू नौकरियुनि लाइ दरख़्वास्तूं खयूं बीठा आहिनि मुल्क में बेरोज़गार तमामु घणा आहिनि ऐं एतिरियूं नौकरियूं अचनि किथां मास्तर का घटि की ॻाल्हि कान कई आहे पढ़ियल लिखियल माण्हू वारी ॻाल्हि कई आहे साईं वैसे असां त वॾियूं उमेदूं खणी आया हुआसीं असांजा 200-300 वोट आहिनि वैसे हाणे हीअं कयो इहा दरख़्वास्त फाइल में था रखूं ऐं ख़ैर असां इलेक्शन जे कम मां वांदा थियूं त पोइ हिनखे नौकरी वठाए ॾिजो हा 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 बिल्कुलु बाबा पहिरीं ॻाल्हि आहे इलेक्शन जे खटनि जी बाबा तूं आउं हाज़िर आहियां पर हींअर त ऑफिसर का ॻाल्हि ॿुधंदा ई कोन बाबा अॻे रईस खे वोट ॾेई इलेक्शन में खटायो ऐं पोइ मुंहिंजा सभु कम थी वेंदा हा हा पहिरीं रईस पोइ ॿिया पोइ रईस पार्क अथो विसारिजो न न बाबा विसारींदुसि वरी कीअं बाबा तव्हांजी दरख़्वास्त फाइल में लॻी वई सम्झो त कमु थी वियो लख लख तोरा रईस लख लख तोरा माशाअल्लाह ही ॼट ॿारनि खे पढ़ाइनि छो था पोइ वतन नौकरियुनि लाइ दरख़्वास्तूं खणी मिनथूं कंदा सरकार त अजाया खणी स्कूल खोलाए छॾिया आहिनि ऐं उतां बेरोज़गारनि जो लश्कर पियो निकिरे हितां जा माण्हू असली सुधरंदा ई कोन इलेक्शन जे ॾींहंनि में हज़ारे कम खणी अची बीहंदा पोइ हाणे असीं वर्क कयूं या संदन कमनि लाइ वठूं ऑफिसुनि में धिका खाईंदा रईस सभिनी खे आसरे में रखंदा अचो अब आउं त पियो आहियां
रईस धनी बस खाने के साम्हूं वो जेको वॾेरो बीठो आहे हा हा इहो नबू नबन इहो बि पियो मिंथू करे हाणे छा कयूं भला तुंहिंजे चवण ते के वोट बि आहिनि तुंहिंजे ॻोठ में सच्चा मुर्शी त सॼो ॻोठ मोलू जे चवण में त आहे अरे ख़लीफ़ा मौला बस खान ऐं साबू खान जे लाइ मानीअ टुको जेको बंदोबस्तु कयो अथई या न हा मुर्शिद अमीन ॻाल्हाए वठो मानी तयारु आहे ॿियो न त पंहिंजे घर में जेको था खाऊं सो वरी कंहिंजो आहे उहो बि त सचे मुर्शिद जे तुआम जो था खाऊं अब वैसा अरे पटेल जी ॻाल्हि खे अख़बार था खच कीअं भला पटेल त बाबा असां वाइदो कयो आहे पटेल ॾिनो थी भाउ उहे पटेल खे खणी छॾियो मुर्शिद त असांजी तरफ़ आहे न माण्हू बाबा उनजो त चवण कोन मोटाईंदा न बाबा मुर्शिद सां इहो वाइदो कयो आहे त संदसि सभु मुरीद रईस खे वोट ॾींदा हा हा ख़लीफ़ो बि हिते आयो हो मुर्शिद पारां पक ॾेई वियो आहे वरी आउं बि मुर्शिद वटां चकर हणी ईंदुसि सचे मुर्शिद चयो त पोइ बसि ॾियो कीअं हा अब सच्ची मुर्शिद पक ॾिनी आहे त पोइ असांजी टांगुन में छेड़ो के पइजी वियो आहे बाबा मुर्शिद ऐं रईस ॿई हिकिड़ी ॻाल्हि आहिनि तव्हांखे त इहा ख़बर आहे हा उहो त असांखे त ख़बर आहे पर हिकिड़ी असांजी मयार आहे भाउ कीअं कहिड़ी मयार मुला बख़्श कहिड़ो स्कूल मुला बख़्श माण्हू अचो नौकिरी लाइ तप आहिनि मिड़ी नाले में स्कूल खोलाए हिकिड़ो उते मास्तर रखायोसीं कॾहिं किथे हा रेठ पाण पटेल ऐं मास्टर मुराद सां इहो वाइदो कयो हो त खेसि स्कूल जी पकी बिल्डिंग ठाराए ॾींदासीं हा 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 बराबरि बराबरि पोइ न ठाराए ॾियूं चमला बख़्श पोइ पोइ नथा ठारायूं बसि न ॻाल्हि बि एतिरी मास्तर बाबा इहा ॻाल्हि लिखी छॾ हाणे त ख़ुशि थिए न बाबा हाणे सर ॻोठ जा माण्हू पटेल खां वधीक मोलू जो चवण वठंदा घर में सभाऊं त लॻी पई ॾींहं ॾिठे जो वरी ऊंधाई किथां आई मूंखे ॾिसण जो कोन पियो अचे त तूं सिज जी रोशनीअ मां आयो आहीं न अंदरि तॾहिं थी तोखे ऊंधाई लॻे हा 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 हाणे वरी थोरो थोरो ॾिसण में अचे पियो हा मोरी नज़र त माॻियो वञे पई छा की थींदी हा सची सची मुर्शिद धागो वठे ॾिनो हो न उन मां को फ़ाइदो थियो बि आहे या न हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए तूं त मूंखे कोन पिटियो आहे हा हा चई छा पियो पिटियो हुजे मूंखे हाणे हे पार ॾिस अलाह उहो ॾींहुं न करे चवां वई तोखे पिटिया मां तोसां भोग पियो करियां तूं वरी कहिड़ी पातला जो तशी पिट मूंखे लॻंदी तोबा रब मुंहिंजा तोबा मियां मुंहिंजी न ॻाल्हि मञी त पंहिंजे नूर जो वञी को बिलो कराए नंढड़ा नंढड़ा बचड़ा आहिनि मथां अची ॾुकार पियो आहे अलाह खां सवाइ तोखां सवाइ ॿियो असांजो केरु आहे छा करियां तुंहिंजी मर्ज़ीअ खे डॉक्टर वटि वञी पंहिंजो अखियूं कढाई था त हिन नूर खां वेही वञा डॉक्टरनि खे खणी तूं छॾ चवां थी त सचे मुर्शिद ॾांहुं वञ न
छा वञी कयां सचे मुर्शिद वटि? सचे मुर्शिद सॼी ॻाल्हि करे ॿुधाए। ओॾां सचे मुर्शिद ॾांहुं वेंदे त लही कोन पवंदे। कंहिंखे गॾु वठी वञा साॻियो हटाई आहे त किर किर थो करे त मुंहिंजो दुकान बंदि थी वेंदो, मूंखे नुक़सानु थो पहुचे। चवनि उहे बि सच था। तो बि ॻोठ वारनि सां राई हुजे त हर को तोखे बि कमु अचे। कहिड़े कुहाड़े जो हलान मां बरूदा कोन था चवनि। तोबा अला साईं तोबा। चयो दंद न कढ, हल ॿार मूंखे मानी खाराए। संभाले चइबो त रेस धणी बस खान खे ॾाढियूं ॿुधाए आयो आहीं। मुंहिंजो बसि तुंहिंजो त हुकुम खपे न, असली में सदाई ॿुधाए कॾहिं उभा। पर इहा खुरक कंहिंखे बि न पवे त असां वॾेरे नबन खान खे बि आसरो ॾिनो आहे। तूं कोई न करे मुर्शिद, कुझु थियो हुजे त सॼी ॻाल्हि पुछण जी कीची विहंदासीं। वारे मौला बश्क खान वाह, अरे तूं त अकुल जो अकाबर लॻो पियो आहीं ॿियो। वाह, मौला बश्क खान असांखे ॾाढो प्यारो अथव। मुर्शिद आओ त मुर्शिद साईं, अरे खलीफ़ा, मूं ॾाढो सुठो ख़्वाब पे ॾिठो, सो फिटाए। त पोइ मुर्शिद साईं आऊं वञा थो, अमी भली पूरो ख़्वाब ॾिसी वठो। न न, बसि आयो आहीं त ॻाल्हि कर, को हाजतमंद आयो आहे? हा मुर्शिद, रईस धणी बख्श खान जो माण्हू आयो आहे, मास्टर इकबाल। रईस धणी बख्श त अञा कान वियो आहे, वरी ही छो आयो? अलाह जे मुर्शिद। भला बेख़बर हथी खाली आयो आहे या? मुर्शिद साईं अञा मूंखे ॿुधायो त कुझु कोन थिए, पर जे ख़ाली हथे आयो हूंदो त वेंदो बि ख़ाली हथे। हाणे ॾाढो सियाणो थी वियो आहे। मुर्शिद साईं, ख़लीफ़ो कहिड़ी हस्तीअ जो आहियां? चऊं वठे हवा मास्टर इकबाल, अंदरि हलियो अच। अब्बा ये ख़बर रईस धणी बस त ख़ुशि आहे? हा मुर्शिद साईं, अव्हांजी दुआ खपेसि। असांजो त सदाई दुआऊं अथसि। गाड़ी जी चाबी आहे मुर्शिद साईं। गाड़ी जी चाबी छा लाइ? रईस मोकिली आहे इलेक्शन जे कमकार लाइ। इलेक्शन में बाक़ी वञी ॾींहुं बचियो आहे, हाणे गाॾी मोकिली? बसि साईं, मूंखे अॼु हुकुम कयईं, आऊं गाॾी खणी हलियो आयुसि। साईं, जेकॾहिं ड्राइवर जी ज़रूरत हुजे त उनखे छॾे वञा। अबा ख़लीफ़ा, असांखे ॻोठ में को ड्राइवर मिली वेंदो? हा मुर्शिद, हू साजन वारो छोकिरो कोन वेठो आहे, ॾाढो सुठो ड्राइवर आहे। अबा, असां वटि माण्हू आहे। पोइ साईं हाणे मूंखे इजाज़त ॾियो, पर साईं रईस चयो आहे त मिड़ई पार थो हुजे। अबा, रईस खे चइजांइ त तूं खटियो वेठो आहीं, को फिकर न कर। महिरबानी महिरबानी मुर्शिद साईं, महिरबानी, लख थोरा।
खलीफा जी मुर्शिद अरे तोखे ख़बर है त मूं कहिड़ो ख्वाब पे ॾिठो अल्लाह जे मुर्शिद साईं त असांखे गाॾी मिली आहे हा मुर्शिद पर वॾेरो इलेक्शन खां पोइ गाॾी वापसि वठी वेंदो जेका शइ असां वटि हिकिड़ो भेरो पहुती सा वरी वापसि न थींदी वलोंग तुंहिंजो वोट लाइ दाख़िल हो या न हा चाचा ॾयो पियो अचां भला ॻोठ जे सभिनी माण्हुनि वोट ॾिना न को रहियो त कोन न न चाचा सभिनी वोट ॾिना औरतुनि समेत हुआ बसि अबा अलाह करे त रईस धणी बख़्श खटी अचे चाचा मास्तर अचण वारो आहे इहा ख़बर पाण खे उहो ॿुधाईंदो हा हा इहो मास्तर जी ड्यूटी लॻल आहे इलेक्शन में ऐं भाई तो गण पकड़ाए पोइ ईंदो छा पटेल मुबारक हुजो मुबारक अबा ख़ैर मुबारकूं चइबो त रईस खटे वियो न हा चाचा रईस खटे त वियो पर ॾाढे मुक़ाबले खां पोइ खटियो थी बसि रुगो 10 वोटनि जो फ़र्क़ु हो अबा वरी बि खटे त वियो न चाचा पटेल वॾेरे नबनि खे त चङा वोट मिलिया आहिनि जो भला पंहिंजे ॻोठ वारनि बि हुनखे वोट ॾिना आहिनि छा अबा मूं त सभिनी खे रईस जे लाइ चयो मां मास्तर ड्यूटी त हाणे वांदो थिए हा यार बसि हींअर ई वांदो थियो पियो अचां अबा इहो सुठो थियो तूं ख़बर वठी आए न त असांखे इहा ख़बर सुबुह जो पवे मियां वॾी इलेक्शन में त सुबुह ताईं बि मस्तु ख़बर पवंदी आहे हे भाऊ मास्तर इहा रेस लाइ वॾी इलेक्शन आहे हिन खां मथे रेस विढ़े ई कोन अबा वॾी इलेक्शन जा ख़र्च बि वॾा हिन इलेक्शन जा ख़र्च बि रईस लाइ कीअं थो भरे चाचा पटेल फिक्र ई न कर रेस इलेक्शन खटी आयो आहे जो त घुमाए वठेसि ख़र्च खे हा दादा साहबु असांखे रुगो ॿारनि जे स्कूल लाइ पकी जाइ ठाराए ॾे बाक़ी संदसि मर्ज़ी हिते हिते हिन जाइ ते मूंसां अंजाम करे वियो आहे ठाराईंदो वरी कीअं कोन ए चाचा पटेल तुंहिंजा बि इंसाफ़ आहिनि रेस खां ॿियो को कमु वठि पर साबू इहा त सभिनी जे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे दा हा मास्तर तुंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे बा तोखे पकी जाइ ठही मिलंदी दादा आऊं सदाईं लाइ हिते रहंदुसि छा इहा त पूरे ॻोठ जे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे मास्तर पते लॻल आहे कहिड़ियूं तो पटियूं पढ़ायूं ॿिली असांखे त ख़बर ई कान थी पए हे आऊं को ॿार आहियां छा जो मास्तर मूंखे पटियूं पढ़ायो आहे हा बा नई बिल्डिंग ठही मिलंदी तूं बि हुन में उतां ठाहे वेझी दादा पकी जाइ ॿारनि जे स्कूल लाइ हूंदी ओताक लाइ कान हूंदी मास्तर ॻाल्हि ॿुधी छॾ जाइ पकी ठाराई या खणी सोन जी ठाराई ॿई कन खोले ॿुधी छॾ असीं पंहिंजा ॿार कोन पढ़ाईंदासीं कोन पढ़ाईंदासीं सॼो ॾींहुं जो ॿार स्कूल रींदड़ पियो हले चाचा हे साबू खे छा थी वियो त मोलूअ जी जाइ भयां साबू वरिती आहे अबा ही ॿई सुधरण जा कोन आहिनि नालाइक जा नालाइक रहंदा अबा मास्तर जी चाचा इहो मुंहिंजो ख़्यालु आहे त सुभाणे हली रईस खे मुबारकूं ॾेई अचूं हा चाचा भली जेका मुंहिंजी मर्ज़ी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम दादा मुंहिंजा मास्तर वॾा चइबो ख़ुशि आहियो चङो भला बाबा तूं ख़ुशि आहीं चङो भलो महिरबानी महिरबानी इहो रईस लाइ केॾी महिल ईंदो चाचा रईस ॾाढो थकल हो आराम करे पोइ ईंदो चाचा चूंडू बि हाणे माण्हू खे थकायो विझनि दादा रईस खे त घणो माण्हू थकायो आहे माण्हू थकायो आहे पर माण्हू कीअं थकाईंदा सुबुह खां वठी माण्हू खे मुबारकूं ॾियण पिया अचनि ऐं हाणे रईस खे थकाए विधो अथनि हा अब रईस त पाण खटियो आहे इहा त पाण ख़ुशीअ जी ख़बर आहे न असां त ठहियो पर चाचो पटेल हेॾो पंधु करे आया आहे मुबारकूं ॾियण ख़ुशि बाबा साईं मुंहिंजा ख़ुशि बाबू वियो बाबा वियो वैसे ख़ुशि आहियो चङा भला सभु ख़ैर आहे शुक्र आहे बाबा भला कयो ख़बर कीअं अचणु थियो आहे रईस तुंहिंजे खटण जी ख़बर ॿुधी थी सोचियोसीं त रईस खे वञी मुबारकूं ॾेई अचूं पटेल तुंहिंजे ॻोठ मां मूंखे सुठा वोट कोन मिलिया रईस वरी बि वधीक वोट तोखे मिलिया आहिनि
हाँ पर मूंखे त घणी उम्मीद हुई भला छाजे करे सॼे ॻोठ मूंखे वोट कोन ॾिना रईस माण्हुनि जे अंदर जी ख़बर ख़ुदा खे बाक़ी मूं सभिनी खे तुंहिंजे लाइ चयो हा रईस चाचे पटेल त ज़ाहिर ज़हूर आवाज़ वर्क कयो मूंखे किन माण्हुनि ॿुधायो त तो वॾेरे नबन खे बि आसरो ॾिनो हो न रईस मूं तोसां अंजाम कयो ऐं ॿिए कंहिंखे आसरो कीअं ॾींदसि ख़ैर आला तुंहिंजी नियत रईस मुंहिंजो एतबार कर तोखे ख़बर आहे त आउं सौ सिधो माण्हू आहियां परवाह न आहे खटियो त वरी बि असां न चङो साईं ऐं वाइदो कयो त स्कूल जी जाइ पकी कराईंदो सो बड़ी महिरबानी कजो अरे बाबा कम घणनि माण्हुनि चया केतिरनि जा कराया पर साईं इहो कंहिंजो ज़ाती कम त कोन्हे चङो ॾिसंदासीं चङो साईं बसि हलो चङो रईस महिरबानी माशा मास्तर ॾिस ॿाहिरि ॿिया माण्हू आया हुजनि त उन्हनि खे वठी अचो चाचा पटेल इहो हमारो रईस धणी बख्श खान त अजीब माण्हू आहे इलेक्शन खां अॻु में कहिड़ो हो हाणे त उहो असांजो माण्हू ई कोन थो लॻे बाबा मास्तर तूं पढ़ियल कढ़ियल माण्हू आहीं असां खां वधीक दुनिया जी तोखे ख़बर हूंदी बाबा चाचा आउं त रईस खे घणो कोन सुञाणां बाबा दुनिया मतिलब जी आहे रईस जो कमु निकिरी वियो हाणे असांखे छाजे लाइ पुछंदो बाबा चाचा पटेल रईस त मुर्गो पंहिंजे ॻोठ वारनि ते कावड़े पियो आहे पर सा इलेक्शन में कुछ न कुछ वोट ॿी धुर खे मिलंदा इन में कावड़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे हा ॿियो रेस जी कावड़ बेवाज बि आहे असीं बि रेस जे करे ते कोन वेठा आहियूं बाबा वॾनि माण्हुनि जी कावड़ खां अलाह पनाह ॾे ग़रीब माण्हू पीसिजो वञनि बाबा पटेल तोखे हिकिड़ी ॻाल्हि चवां हा चओ मुंहिंजो नालो न खण अड़े बाबा तूं ॻाल्हि त कर मोनूअ साबुओ वॾेरे नबन खे वोट ॾियण लाइ चयो वोटनि खां हिकु राति अॻु पोइ असीं वञी वॾेरे नबन खे वोट ॾेई आयासीं हिन भागा मूं सां त ॻाल्हि करी हा दादा इहा त घर मां लॻी आहे बाबा रईस हक़ ते कावड़े आहे ॿियो पर चाचा वोट त मोलो ई साबुअ फिटाया इन में अव्हां जो कहिड़ो ॾोह थियो बाबा ॻाल्हि त मूं ते ईंदी न चया इहो मोलूअ सुठो कमु कोन कयो आहे हे मौला बख़्श पहिरीं कॾहिं सुठो कमु कयो आहे चया मुंहिंजो ख़्यालु आहे त रईस खे इहा हक़ीक़त ॿुधाइणु घुरिजे लौंग तूं ॾींहं ॿिनि में रईस जे ॻोठ वञ बाबा हा न न दादा रईस त मुंहिंजी ॿुधंदो ई कोन बाबा मास्तर इक़बाल सां वञी हक़ीक़त कर कीअं मास्तर रईस हरू भरू कावड़ियल वेठो आहे ॻाल्हि अच्छी थी वञे त सुठो आहे न ठीकु आहे चाचा जीअं अव्हांखे मुनासिब लॻे पर अभी मोलो खां त पुछो त हुन इहा हरकत कई छो इन मौला बख़्श नालायक खां पुछंदुसि ज़रूर अम्मा थोड़ो बॉल दे दिया ही थी अपा तोखे मानी दिया नको अगोण त खाधी आहे हाणे कचहरी में कोन वञी भला सचे मुर्शिद सुरमू ॾिनो हुन मां फ़ाइदो कोन थियो आहे छा नको अञा त कुझु कोन थियो आहे थींदो थींदो तूं हरू भरू हीअं लाइ घर में वेही रहियो आहीं ॻाल्हि त ॿुधो घर में वेठे भया तो तोखे वणा कोन थो छा छा वरी छा तुंहिंजी मर्ज़ी आहे तूं घर में न हुजां पर मूं तोखे कॾहिं ईअं चयो आहे मूं चयो त कोन्हे पोइ तो कीअं सम्झो चवंदी हुजी बि वरी बेली अलाह भर ॾिजी कंहिंजूं ॿधियूं कयो मूं मिसकिन ते न हण ख़बर बेली अहिड़े हालनि में वेठो आहीं तॾहिं बि सम्झी कोन थो